नाज़रीन, आलमी बैंक जो चवणु आहे त पाकिस्तान में गुज़िरियल मॉनसून दौरान सख़्त बरसातुनि ऐं बदतरीन ॿोॾि जे नतीजे में 60 लख माण्हू ग़िज़ाई खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त मुल्क में 35.5% महांगाईअ में वाधि थी आहे। आलमी बैंक तरफ़ां जारी कयल फूड सिक्योरिटी अपडेट रिपोर्ट में चयो वियो आहे त ॿोॾि जे नतीजे में सवे माण्हू पंहिंजी हयातियूं विञाए वेठा, लखे चौपायो माल मरी वियो, जॾहिं त 94 लख एकड़ ज़मीन ते बीठल फसल तबाह थी विया। ॿोॾि जे नतीजे में सभ खां वधीक नुक़सान बलोचिस्तान ऐं सिंध में थियो आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त ॿोॾि खां पोइ मुल्क में ख़ुराक जी शयुनि जे अघनि में वाधि थी आहे। अक्टूबर 2021 में ख़ुराक जी शयुनि में महांगाई जी शरह 8.3% हुई, जेका मार्च 2022 में 15.3% ऐं ॿोॾि खां पोइ सेप्टेंबर में 31.7% थी वई। रिपोर्ट मूजिबि मजमूई तौर ते ॾखिण एशिया में माहौलियाती ऐं मौसमियाती अंसर, मटासटा जे ज़ख़ीरनि में घटिताई ऐं मक़ामी करेंसी जो मुल्ह किरण सबबि महांगाई में वाधि जो लाॾो आहे, जंहिं सबबि ख़ुराक जी शयुनि जा अघ बि वधी रहिया आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त बांग्लादेश में दिसंबर दौरान महांगाई जी शरह में सालियानी बुनियादनि ते 7.9%, नेपाल में 7.4% ऐं पाकिस्तान में 35.5% महांगाई में वाधि थी आहे, जॾहिं त श्रीलंका में इहा शरह 64.4% ताईं रिकॉर्ड कई वई आहे। रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल चौमासी दौरान ॾखिण एशिया जे खिते में कुझु इलाइक़नि में मामूल खां वधीक मींहं पिया, जॾहिं त कुझु इलाइक़नि में घटि बरसातूं पयूं, जंहिं सबबि ख़ुराक जी पैदावार में रंडक आई आहे, जंहिं जा असर हाणे साम्हूं अची रहिया आहिनि।